बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह साण धरती सां गॾु सोराब सूमरो तव्हांजे साम्हूं हाज़िर आहे। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे, सूमर खां वठी जुमे ताईं तव्हांजो असांजो साथ हूंदो आहे धरती टीवी जी हिन स्क्रीन ते। हिन मॉर्निंग शो में असां वटि मुख़्तलिफ़ महिमान ईंदा आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे ऐं असां कोशिशि कंदा आहियूं त इंफॉर्मेटिव बि हुजे, एंटरटेनमेंट बि हुजे गॾोगॾु। सुबुह सां मुंहिंजो चहिरो हालांकि तव्हांखे क़ाबिल क़बूल न हूंदो, पर पोइ बि कोशिशि कंदा आहियूं त तव्हांखे कुझु चहिरनि ते मुर्कूं आणियूं सुबुह सां। अॼु असां वटि तमामु बहितरीनु सिंगर आयल आहे, नई टहीअ जो उभरंदड़ सिंगर जंहिंखे चई सघूं था। तमामु बहितरीनु हुनजो आवाज़ु आहे, ॾाढी सुठी हुननि जे गाननि जी बि सिलेक्शन बि हूंदी आहे। अब्दुल ख़ालिक भट्टी साहब असां गॾु आहिनि। साईं, वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में आयो ऐं तव्हांजी शॉर्ट नोटिस ते तव्हां आयो। बिल्कुलु, इहा बि तव्हांजी वॾी महिरबानी आहे। सही, तव्हां बिल्कुलु हुकुम कंदो असां न ईंदासीं। सही, बिल्कुलु। तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जा जेके कुझु पल असांखे ॾिना असांजी धरती टीवी जी स्क्रीन जे लाइ, इन जे लाइ असां तव्हांजे लाइ सॼी ज़िंदगी आभारी रहंदासीं, शुक्रगुज़ार रहंदासीं तव्हांजा। फ़क़ीर इनायत ॿुरड़ो वेठो आहे माशाल्लाह। अॼु वरी तव्हांजो जॾहिं ॿुधां त अचे थो त ॾाढो तयारु थी आयो आहे माशाल्लाह, बिल्कुलु बाक़ाइदे ड्राई क्लीन थी आयो आहे। ऐं साईं, असां सां ढोलक ते बि आहे, तव्हांजे करे असां घुरायो आहे। साईं, नालो छा ॿुधायव? अली शाह ढोलक नवाज़ बि आहे, कीबोर्ड बि असां वटि आहे, सिंगर बि ॾाढो ज़बरदस्त आहे असां वटि। पर हेॾां वरी जेकॾहिं असां ॾिसंदासीं त हेॾां वरी पॉप सिंगर आहे हिकिड़ो जेको रैप स्टार आहे, रॉक स्टार आहे, गाननि खे रीमिक्स कंदो आहे, चवे थो त कंपोज़र बि आहियां मां। वॾा वॾा कॉन्सर्ट्स कया आहिनि पूरी दुनिया में ऐं कोई अहिड़ो मुल्क नाहे जिते ही न वियो आहे। हर शहर में हिननि जा कॉन्सर्ट्स थिया आहिनि। हिननि बि पंहिंजी ज़िंदगीअ जा तमामु क़ीमती पल असांखे ॾिना आहिनि। साईं जो हिकिड़ो ग्रुप बि आहे, फ़नून ग्रुप, जंहिंमें हीउ जेको आहे सो फ़न ॾेखारींदा आहिनि पंहिंजो। ऐं साईं, तव्हांखे बि प्रोग्राम में वेलकम चऊं था। उहा तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां घुरायो आहे। असल में मुंहिंजो नालो आहे FPK फ़नूनी। FPK फ़नूनी। ऐं शुरू खां वठी बचपन खां वठी मूंखे असल में इहो ई जुनून रहियो त मां पॉप सिंगर थियां। मां तव्हांखां पुछियो ई न त तव्हां बचपन खां आहियो या सिंगर न आहियो। मां सिंगर दिलि थी चए वरी तव्हां हेॾे लाड़ो कंदो शुरू थी वेंदो न। मां इलाही जल्दी में पंहिंजो इंटरव्यू ॾेई वठां। आयो वेस्टर्न स्टाइल में, अंदरूं तव्हां ॾाढा किना हो माशाल्लाह सां। न मां आयो ॼट ॻाल्हाइण में माना लॻे थो। असली मां चूहड़ जमाली जो आहियां साईं। मां पाण उते भली चूहड़ जमाली आहे साईं, तमामु बहितरीनु माण्हू आहिनि असांजा। रहमतुल्लाह मायोटी साहब चूहड़ जमाली जो ॾाढो सुठो राइटर आहे असांजो सिंध जो। पर असां अहिड़नि जी सोबत में घटि रहियासीं। असां वटि राखी रोबी पहिरियों असां वॾा कंदा। अच्छा, असां पोइ उते रहियासीं। अंदरूं माना तव्हां ॻाल्हाइण वरी झटको आहे सफ़ा ईअं। हा, इहो थियो असरु थोरो तो जॾहिं असां गॾु जो रहियासीं त पोइ वरी असांखे ज़ाहिर आहे उहो थी वियो सोबत जो असरु। पॉप सिंगर लॻो कोन था, पर अब्दुल ख़ालिक भट्टी जीअं त लॻे थो बाक़ाइदे सिंगर आहे, सिंध जो तमामु बहितरीनु सुरीलो सिंगर आहे अब्दुल ख़ालिक भट्टी साहब माशाल्लाह। तव्हां शोज़ में ईंदा रहंदा हुआ, असां तव्हांखे ॾिठोसीं। लाफ्टर हाउस में बि तव्हां आया हुयो, पर उते तव्हांखे टाइम कुझु घटि ॾेई सघियासीं असां। ॿिया बि कुझु गेस्ट हुया, इन जे करे असां सोचियोसीं तव्हांखे धरती टीवी जे हिन सुबुह साण धरती में मॉर्निंग शो में घुरायूं। अॼु तव्हां असां गीत बि ॿुधंदासीं ऐं तव्हांजी ज़िंदगीअ जे बारे में बि ॼाण चाहींदासीं। त सिंगिंग खां अलावा तव्हां ॿियो छा कंदा आहियो? ॿियो सर मूंखे जॉब आहे, मां जूनियर क्लर्क आहियां लोकल गवर्नमेंट में 11 स्केल जो। ज़बरदस्त, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। टीचर हुयुसि 10-12 साल अॻु में। अच्छा, टीचर बि हुयो कराचीअ में, हिते ग्रीन टाउन। अच्छा अच्छा। पोइ कुझु टाइम खां पोइ असांखे उन्हनि वरी कढी छॾियो। अच्छा, सही न पिया पढ़ायो? न पढ़ायूं सही पिया बसि। पोइ असांजो डायरेक्टर साहब न गुसायूं बि न पिया। गोशड़ू मास्टर हुयो। डायरेक्टर शेख शमीम साहब हुयो, जंहिं ऑर्डर वग़ैरह कया हुआ। उहे असांजा ऑर्डर उन्हनि न मञा। जाली ऑर्डर हुया। जी सिंध वारनि न मञा। सही ॻाल्हि आहे। उहो जाली ऑर्डर वारो इशू थियो हुयो जेको। हा, उहो चङो थियो मूंखे न मिलियो उहो। न त मां ॿिए को कढी वञा। पोइ तव्हांखे एडजस्ट कयूं या? एडजस्ट मूंखे न कयूं, कंहिंखे बि न कयूं। 161 माण्हू हुया, इंटीरियर जा हुयासीं। अंदरूनी सिंध मां चवणु खपे मजबूरन। हू न चवंदा आहियूं, असां न चवंदा आहियूं, पर लाड़काणे खे वरी चवंदा आहिनि हितां वारा। ज़बान जो हिरी वई आहे। फन जो गादीअ जो हंधु आहे, जीअं कराची असांजो सिंध जो गादीअ जो हंधु आहे। तक़रीबन माण्हू मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके असां हुयासीं उन्हनि सभिनी खे कढी हिकु साइड ते कयूं। 161 जेके माण्हू कैंडिडेट्स हुया, तव्हां चए सही न आहियो। 6-7 महीना असां ड्यूटी बि कई। उन खां पोइ असांखे हुननि जवाबु ॾेई छॾियो। तव्हां त धोखो थी वियो जाली ऑर्डर जो। इन करे अलाह साईं तव्हांखे हेॾे लोकल गवर्नमेंट में वरी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। गवर्नमेंट जॉब या सरकारी जॉब हुजे या प्राइवेट जॉब हुजणु खपे। शुक्र आहे सिंगर खे साइड में काई न काई जॉब हुजणु खपे या कोई बिज़नेस करणु खपे। अलाह जी महिरबानी आहे। बिज़नेस बि थियल आहे, उहो बि कयो आहे कंहिं टाइम में। तजुर्बो आहे, वरी करे इरादो आहे करे सघंदासीं। यानी सुठी ॻाल्हि आहे, उनजो तजुर्बो आहे, उहा बि करणु खपे। हर कमु माण्हू खे करणु खपे। छो जो सदाईं रहे थी साह खे गभे जी ॻोल्हा। बिल्कुलु माण्हू खे इहो रोज़ करणी आहे। ऐं सिंगिंग वारा तव्हांजो माना सेकेंडरी आहे हिकिड़े हिसाब सां आहे। मुंहिंजो जेको टाइटल आहे पंहिंजो
एम आहे ख़ासि मक़सदु इहो सिंगिंग ई आहे। अच्छा। बचपन खां शौक़ु हिन में मुंहिंजो घणो आहे। वधीक ध्यानु प्राइमरी जे दौर खां ई उस्तादनि जॾहिं मूंखे ॿुधो त मूंखे जॾहिं उस्ताद ॿुधो हिकिड़े प्राइमरीअ में ई चयईं त भाई त आवाज़ु तुंहिंजो सुठो आहे। त पोइ वरी जॾहिं वरी हाई स्कूल में आयासीं 6वीं क्लास में, उते बि उस्ताद हिकिड़े ॿुधो, उन बि चयो त भाउ तुंहिंजो आवाज़ु सुठो आहे। वरी मैट्रिक ऐं 9th में त मां वञी मुक़ाबला कया नातनि जा मुख़्तलिफ़ स्कूलनि जे हिसाब सां जेके डिस्ट्रिक्ट लेवल ते इनकरेज कयो उस्तादनि मूंखे बाक़ाइदे असां वरी स्कूल में जॾहिं बि ॻायो असांखे उस्तादनि कुटियो बाक़ाइदे छोरा पढ़ाईअ ते ध्यानु ॾे। न न असांखे उन्हनि इज़त ॾिनी, इनकरेज कयो, इज़त ॾिनी, मुंहिंजी ख़ुशनसीबी ऐं उनजी करे इनकरेजमेंट जे करे ई तव्हां पोइ अॻिते आयो। बिल्कुलु मुंहिंजी ख़ुशनसीबी बाक़ाइदे सिखिया वरितव राग? बिल्कुलु मूं सिखिया वरिती। उस्ताद असांजे इलाइक़े जा हुया मदद अली, उस्ताद मोहम्मद हयात फ़क़ीर, उन्हनि खां मुंहिंजो गानो ॿधल आहे। ज़बरदस्त। ऐं उन खां पोइ वरी उस्तादीअ वारा माण्हू आहियो तव्हां। हा। हेॾा ॾिसो बेउस्ताद माण्हू कीअं वेठा आहिनि, वेहण जी तमीज़ ई न आहे हिननि खे। बाबा हे सही त सिधा थी वियो, तव्हां बूट सॼो मुंहिंजे मुंहं में थो लॻे। सही आहे, तव्हां पोइ बूथ परे करे वियो न। असुलु ॻाल्हि इहा आहे, असां बि साईं वारी ॻाल्हि वांगुरु उस्तादनि असांखे माण्हू न तॾहिं पढ़ी न सघियासीं, न त मां इंग्लिश न ॻाल्हायां हाणे। तव्हां त बेउस्ताद आहियो न, तव्हांजो त को उस्ताद न हूंदो। रूहानी उस्ताद आहे माइकल जैक्सन। रूहानी उस्ताद? रूहानी उस्ताद। ऐं हिते पाकिस्तान में? पाकिस्तान में मां उन लेवल जो माण्हू कोन थो ॾिसां पियो जंहिंखे कंहिंखे न मञियो तव्हां? मां न कंहिं बि पॉप सिंगर खे, रॉक स्टार खे न मञियो? न न न। सिंध में भला? हर कंहिं मर्ज़ी छो? सिंध में जीअं ॾाढा सुठा असांजा सिंगर आहिनि, सैफ समेजो आहे, उहो जदीद अंदाज़ सां ॻाए थो। इन जो नालो नोट इन को चिड़े मूंखे। छो? इहो वरी मुंहिंजो नकल कंदो आहे। उहो मुंहिंजो नकल कंदो आहे। तव्हांजी नकल कंदो? हा, कोशिशि करे थो पर न पुॻो। मां वधीक माना लबाड़ा माना इहो जो मतिलबु मां वधीक जेको आहे सो थो कयां, माना जेके भञ आहे पाप सिंगिंग में चीकां रड़ियूं असांजो तव्हां ॿुधियूं थियूं, असांजी वॾियूं रड़ियूं आहिनि। हू कोशिशि करे थो पर असां वरी रड़ियूं त न कंदो आहे। सैफ समेजो असां हुनखे ॾिठो आहे, ॾाढो सुठे अंदाज़ सां वेही ॻाईंदो आहे। तव्हां वणंदो हूंदो त पोइ ठीकु आहे, पोइ असांखे उनखे घुरायो, मां वञा। ठीकु आहे। नालो न छो यार, घुरायो इंटरव्यू त वठो न, इहे या त न जाइज़ यार। अलाए नाराज़ थी था आहियो, मां भली वञो। हिकु त तव्हां या शइ पर बि ईअं वेही आया आहिनि हेठि। ही स्टाइल आहे, तव्हां असल में ॾिसो मां पढ़ी स्टाइल आहे, त रेसलर जो स्टाइल आहे, होगन जा आहिनि शइ पर। हाणे ख़बर हुजे ॿुथा वेठा हुजो, को तव्हां ॾिठो हुजो दुनिया में कुझु न, तव्हां त कुझु न आहे ॾिठो। पॉप सिंगर जा स्टाइल हूंदा आहिनि, या त क्लीन शेव हुजे, जेके क्लीन शेव न आहे त पोइ ही छपर केरु मथे के हेठि, एॾी माना पंहिंजी हिकिड़ी डिज़ाइन हूंदी आहे। हिकु पुराणे दौर में माण्हू वॾनि खे ठाहींदा असां हाणे पॉप सिंगर लॻो कोन था न तव्हां, मतलब तव्हां कंहिं एंगल खां नथा लॻो। छो इहो त साईं तव्हां काउ बॉय वारी ड्रेसिंग करे आया आहियो, मूंखे लॻे थो तव्हां घोड़ो ॿार वण सां ॿधी आया आहियो, किथे घोड़े ते आया आहियो तव्हां। काउ बॉय ईंदा आहिनि जेके ईअं अजीब स्टाइल आहे। तव्हां 70s जे दौर जा पॉप सिंगर। तव्हांखे कहिड़ो इतराज़ आहे? तव्हांखे कहिड़ो इतराज़ आहे? असांखे जेको मन अॼु ई ड्रेस पातल आहे, सुबुह ॿी हूंदी, ॿिए टे हूंदी, सारे स्टाइल सां पाण वटि रखंदा आहियूं। हा, पॉप सिंगर स्टेज ते करे करे ॻाईंदे ॻाईंदे कपिड़ा बि लाहे उछलाए हलंदा आहिनि माण्हुनि खे। हाणे त तूं छो घुरायो आहे मूंखे? मां साईं हिननि खे घुरायो आहे, अब्दुल ख़ालिक भट्टी साहिब खे। ऐं अब्दुल ख़ालिक जे नाले सां तव्हांजी वधीक उनसियत बि आहे। वणंदो आहे तव्हांखे नालो इहो ॾाढो। हा न साईं? हा, अब्दुल ख़ालिक भट्टी ॾाढो सुहिणो सिंगर असां। मौला हयाती ॾेसि, असांजे इन सां रीस न आहे, हरू जहिड़ो करण असां नथा चाहियूं। सुठे नमूने सां गीत ॻाईंदो आहे। तव्हां उन्हनि गाननि खे ख़राबु कंदा आहियो, रीमिक्स करे रैप ॻाए। असांखे ख़राबु कंदव, तव्हांजी नज़र में त ख़राबु कंदव। नौजवान को पुछा कयो न, नई टही था हुजो न, तव्हांजी उमिरि जा काम ई मरी विया। हाणे ॾिसो जेके नौजवान आहिनि, तव्हां उन्हनि को पुछा कयो, उहे छा था चवनि असांजे बारे में, कहिड़ा कमेंट्स था ॾियनि? ॾाढा किना कमेंट्स ॾींदा आहिनि। ॾाढा किना कमेंट्स ॾींदा आहिनि। यकीन कयो साईं बि हुयो हिकु स्टेज ते, साईं बि ॻायो, मां बि आयुमि। कहिड़ी स्टेज ते साईं? हिते थी हैदराबाद में। काठीअ जी घटि ईंदो आहे। काठीअ जी ठहियल? काठी ठहियल, सीमेंटेड न हुई? न तव्हांखे त हालांकि सीमेंटेड ॾियणु खपे स्टेज। काठीअ जी लोही ते वञी छॾींदा ट्रपा ॾेई ॾे। उहो मां एहतियात कयो न। अच्छा, साईं वारा ॻाया। मां जॾहिं ॻाइणु शुरू कयो न, यकीन करे मां एॾी मस्ती में, जुनून में एतिरो अची वियुमि जो माण्हुनि में ख़ौफ़ तारी थियो त इहो ई जोप ॾिए थो वठि वठि, ईअं असां मथां किरी न पए। त पोइ तक़रीबन माण्हू उथी विया। अच्छा, हा, हिकिड़ो माण्हू मां अखि खोली त हिकिड़ो माण्हू आहे अचे थो पियो, पर हिनखे हथियार हथ में, मां सम्झो को डाकू फुर नथो अचे, अलाए मार नथो अचे। पोइ मूंखे चए त तूं वेह। मां छा मसइलो आहे? कि मसइलो कुझु कोन्हे, मां तोखे कुझु न कंदुसि, मूंखे इहो ॿुधाए तोखे आंदो कयां। माने आंदो जेको आहे हाणे उहो त हिते वेठो अगाड़े, हाणे त कोन्हे को। हाणे इहो माना बदज़ौक़ माण्हू हुयो,
जंहिंखे मुंहिंजो राग न वणियो, पर यकीन कर असांजा मदाह आहिनि, असांजा परस्तार आहिनि दुनिया में हीअं खिंडियल आहिनि। अच्छा, टेम्पो आहिनि माना ॾिसो आहिनि चंद हीरो टेम्पो ॾिसो टेम्पो फ्री होता है, टेम्पो छॾे तव्हां हिन में फ्री थो वञे न शुरू साईं। में ॿियो हुयो, हाणे ॿियो आहे, असुल आहे न हीअ असां वटि टेम्पो छॾे आहे। ॾिसो न चकर आहे न, मां सुर लय ताल में कारो कारो हिकु, कारो ॿ, कारो चारि, कारो पंज, अठ तो ई आहे न कारो सही, काओ कारो अठो कारो। सतो। हाणे पहिरियों जेको मां ॻाल्हायां पियो मां अठे कारे ते ॻाल्हायां पियो, अठो न हूंदो, न ॿियो अठो कारो, कारो कढायो। अठो कारो कोन्हे, सत। उहो असां में आहे, हाँ असां रेपर में आहे, त हथ विधो आहे असां पाणे विधो आहे, असां में जी आहे। ॻाल्हि आहे यार, कहिड़े क़िस्म आहे। हुन फ़क़ीर नयाज़ मुड़ो बि खिले थो वेठो, त हाणे हे जॾहिं ॻाईंदो त मां वॼाईंदुमि छा, जेको थोरी देरि खां पोइ गाननि खे ख़राबु कंदो। जेके गाना चयल आहिनि असांजे लेजेंड्स सिंगर्स जा, उन्हनि गाननि खे रीमिक्स करे, रैप स्टाइल करे उन्हनि खे ॻाए थो ऐं उन्हनि जे रूह खे बि रंजाए थो, जेके फोत थी चुका आहिनि असांजा सिंगर। हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां थो, तव्हां मां जेको ॻाल्हायो था मां त खणी बर्दाश्त थो कयां, पर मुंहिंजे जेके परस्तार आहिनि न, ईअं तव्हां प्रोग्राम करे ॿाहिरि निकिरंदो तव्हांखे माना बाक़ाइदे बाठा हणंदा। जी नाज़रीन, जेकॾहिं तव्हां हिननि जा परस्तार आहियो ऐं असांजो शो ॾिसी रहिया आहियो त लाइव कॉल जे ज़रिए कॉल करे ऐं हिननि सां ॻाल्हाए सघो था ऐं हिननि खां को सुवाल पुछी सघो था, का फरमाइश करे सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां परस्तार आहियो त ॾिसो था केतिरियूं कॉल अचनि थियूं तव्हांजे लाइ। तो ॿुधायां थो त जी जुनून असांजो नालो आहे, त असां जेके परस्तार फ़ुनून नालो आहे न, फ़ुनून। फ़ुनून माना जुनून मां फ़ुनून वरितल आहे, जुनून त आहे ऑलरेडी, उन खां जुनून खां बि मथां जेको हूंदो आहे उहो हूंदो आहे फ़ुनून। उहो बि टुटी वियो साईं, जुनून ग्रुप बि टुटी वियो, हा इहा फ़ुनून आहे न। हाणे फ़ुनून आहे, इहो अलाए करे टुटंदो। ऐं इहो ॿुधायां थो जॾहिं मां एॾो इसमें जज़्बात आहिनि, मां तव्हां पुछां बि तक़रीबन नथो, चरिया आहिनि परस्तार पुछां बि मुंहिंजा। नथो, पोइ बि ॿुधायो तव्हां रुॻो। ख़बर हुजेव न, तव्हां जेको असां इंसल्ट था कयो या गिला था कयो त ख़बर हुजे, सुभाणे चयां ॿुधाए बि कोन, को बा भॼई जंग भॼई सुभाणे ॿाहिरि निकिरे। बिस्किट सभु खाओ। चरिया परस्तार अथई मुंहिंजा, सभु बिस्किट उहो ई खाओ। मां चवां थो अधु त गिदू में आहिनि। अच्छा, हा अधु परस्तार मुंहिंजा गिदू में आहिनि, बाक़ी कुझु ॿाहिरि। तव्हांखे ॾिसी चरिया थी विया आहिनि या पहिरियां ई हुया? ॿुधी ॿुधी साईं, ॿुधी ॿुधी चरिया। हिकु हो आहे न, हिकु दिलि सां हिकु हुब सां जेको ॿुधनि था न, पोइ होश कमु नथो करे। हाणे वरी अञा टियों टोन कढियो आहे तव्हां ब्रेक खां पोइ। साईं छा कजे। साईं माशाल्लाह, तव्हां चांहि पियो था साईं? हाँ साईं, चांहि पियो, थोड़ी थोड़ी गले खे थोरो गरम कयो। बिल्कुलु थोड़ी थोड़ी अक्सर गुलूकार चवंदा आहिनि त असां थोरो गले खे गरम कयूं, लाज़मी हूंदो आहे। पोइ उन चकर में चांहि पियो त सही आहे न। कुझु गुलूकार आहिनि, कुझु ॿियो बि पीअंदा आहिनि, न ॿियो न पीबो आहे, उन में त वरी माण्हू जा होश ई ख़ता थी वेंदा आहिनि। उन में चवंदा आहिनि मूड ठाहियूं साईं न असां। ग़लति आहे, उन में त हो वॉइस जेका कार्ड ई फ्री ईंदा आहिनि माण्हू जा, ॻाल्हाए न सघंदो आहे। साईं हिकिड़े फंक्शन में ईअं थियो, असां हिकिड़े सिंगर खे चयो साईं हलो पहिरियों तव्हांजी एंट्री करायूं, असांजी होस्टिंग हुई, अली गुल मलाह मां हुयासीं कंहिं शहर में, उते माना सिंगर बि हुयो, उहो शाइर बि हुयो। असां चयो साईं हलो पहिरियों तव्हांजी एंट्री करायूं, चए न साईं मां आख़िर में ईंदुमि, मां मूड थो ठाहियां फ़िलहालु। असांजो साईं मूड न ठाहियो, रोज़ी ठाहियो, सही ॻाल्हि आहे, ईअं न कयो, पहिरियां जेको कमु करणु जंहिं लाइ आया उहो हली कयो। सही। चए त फ़िलहालु ॿिया जेके सिंगर आहिनि उन्हनि जी तव्हां एंट्री करायो, मां बाद में मूड ठाहे पोइ ईंदुसि। त असां चयो ठीकु आहे साईं, हाणे मालिकनि खां पुछो त चयो आहे ठीकु आहे, ॿिया सिंगर आहिनि उन्हनि खे हाणे साईं मूड थो ठाहे, जेसि ताईं ठाहे मूड। मां साईं तव्हां हुनखे ॾियो छो था, चए असां न ॾिनोसीं, पाण खणी आया हुआ हुतां पंहिंजी बोतल पीए पियो वेठो। साईं शो शुरू थियो, आया फनकार आया, पंहिंजी रोज़ी करे आया, ॻाए वॼाए ॾाढे सुठे नमूने सां। साईं आख़िर ताईं मूड ई ठाहींदो रहियो ऐं पोइ इन हालत में न रहियो जो स्टेज ताईं पहुचे। ओह इहा हालत रही, पोइ मालिकनि चयो त साईं हाणे बसि छॾियो हिनखे वापसि घर खणो, हाणे छा आहे सही ॻाल्हि। ॻाल्हि आहे, ग़लति थी वियो उन सां। इन करे चांहि पीजे सुठो आहे, चांहि बहितर आहे, या उन कुझु सां बि माण्हू न एक्टिव कजे, थी थो वञे कुझु। या कुझु न कजे, बहितर आहे माण्हू ईअं साफ़ रहे। ॿियो खाइण पीअण में तव्हां परहेज़ कंदा आहियो? हाँ गुलूकार ॾाढी कंदा कंदा आहियूं बिल्कुलु। इन में इहो आहे जो चांवर, मच्छी ऐं गोश्त जेको आहे पाड़े जो, इहे बि ॼण गले ते इफेक्टेड आहिनि कुझु टाइम लाइ। इहे ॻाई खाई वरी तकिड़ो नथो माण्हू ॻाए सघे मथां हिननि जे, मज़ो न थींदो। जीअं इंडिया वारा चवंदा आहिनि न त गला भगवान है रूठ जाता है मांस खाने से, त इहे मच्छूं या गोश्त वॾा जेके खाई तकड़ में ॻाए नथो सघिजे सुठो। अक्सर मां सिंगर ॾिठा आहिनि उहे मानी बि न खाईंदा आहिनि अॻ में, कोशिशि इहा हूंदी आहे न खाइजे त बहितर आहे, कोशिशि इहा ई आहे। हा न, पोइ सुर सही न लॻंदो आहे, सुर सही न लॻंदो आहे, उन में ख़राश ईंदी आहे, माना दॿियल आवाज़ हूंदो पेट भराई थी वेंदी आहे, उन में आवाज़ बि दॿियल ईंदो आहे, सुर बि ख़राबु हूंदो आहे, साफ़ु न निकिरंदो आहे, लफ़्ज़ साफ़ु न निकिरंदा आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, मुख़्तलिफ़ कंडीशन्स हूंदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ आवाज़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा गला आहिनि। हा
कंहिंखे वरी कुझु असरु न कंदो आहे किन सभु कुझु खाईंदा पीअंदा आहिनि। ते सफ़ा असली कुझु बि कयो त उन्हनि जो वरी किन जा गला नरम आहिनि, किन जा ठोस आहिनि, जिन जा ठोस आहिनि उन्हनि खे त परवाह ई कोन हूंदी ऐं आहे। किथे किथे वरी सरस्वती देवी एतिरी महिरबानी हूंदी आहे जो हू का परहेज़ न कंदा न आहिनि, सभु कंदा कुझु आहिनि, न खाईंदा कंदा पीअंदा आहिनि, हा, आहिनि, पर आवाज़ कमाल हूंदो आहे कमाल हूंदो आहे बिल्कुलु। ऐं शाइरी बि ज़बरदस्त हूंदी आहे उन्हनि जी, शाइरी जो बि वॾो असरु वॾो असरु आहे धुन इन जी जो। बि को वजूहात आहिनि। मां साईं खे गुज़ारिश कंदुमि त तव्हां मुंहिंजा परस्तार थी वञो, पोइ मां तव्हांखे घुर ॾींदुसि, हा पोइ थधो गरम जेको वणे खाओ, तव्हांजी आवाज़ ते फ़र्क़ु न पवंदो, तव्हांजी आवाज़ ते मिठास ईंदी। पर इहो रिक्वेस्ट कंदासीं तव्हां परस्तार थी वञो। थींदासीं सही तव्हांजा, असां कुझु ॿुधायो त परस्तार थियूं न। बसि अञा तव्हां न ॿुधो आहे अञा मूं न ॿुधो आहे तव्हांखे, हाणे ॿुधाईंदोमांव, तव्हां ॾिसो, तव्हां लाहे पाए परस्तार थी पवंदव मुंहिंजा। कुझु ॿुधायो त परस्तार थियूं न। गाना हूअं यादि आहिनि तव्हांखे? साईं यादि जेको यादि आहे ॿुधाईंदासीं। केतिरो कहिड़ा कहिड़ा केतिरा यादि अथव गाना? साईं जेके सिंधी गाना जेके फनकारनि ॻाया आहिनि न, ॾाढा ॻाया आहिनि, घणा ई ॻाया आहिनि, तव्हांखे कहिड़ो यादि त मां उन्हनि मां हाणे ॾिसो, हीउ दौरु फास्ट आहे या स्लो आहे? वॾो फास्ट दौरु आहे, त फास्ट में तव्हां फास्ट ॻायो न, स्लो ॻाईंदव त माण्हुनि खे टाइम कोन्हे, माण्हू चैनल मटाए छॾींदा। बाक़ाइदे पट हुजे, नज़र अचे, ॻाए इन शइ खे माण्हू लाइक था कनि। इहा शइ ॻाइण सां गॾु जिस्म खे पट हुजे त अॻिते छा कंदो, इहो अलाए छा कंदो, इहो किरंदो मरंदो, चक विझंदो कंहिंखे, माना हिकिड़ी शइ माना ॾिसण वारो टेंशन में हुजे त हिनखे कंदो छा? कहिड़ी शइ जेका मसइलो तकलीफ़ छा ॾिए, अथसि? परेशान हुजे, आख़िर ताईं सोच में हुजे त कहिड़ी शइ जेका हिनखे तकलीफ़ ॾिए। तकलीफ़ थी ॾिए, का ॻाल्हि ई न आहे न। तव्हां मुंहिंजा परस्तार थी वञो, इहा ज़ोरीअ कंहिंखे परस्तार न कबो आहे, माण्हू थी वेंदो आहे। असां हुजे में चवंदासीं एॾा दुख छा आहे, ज़ोरीअ कंहिंखे न। असां हुजे। अखर जो बि उस्ताद हूंदो आहे, ऐं अखर हिननि खां मिली वियो असांखे, अच्छा। चए थो त फास्ट ॻायो, दौर अहिड़ो आहे, हा। ऐं वाक़ई असांजी सिलेक्शन स्लो हूंदी आहे तक़रीबन। सुठी ॻाल्हि आहे न साईं, माण्हू आराम सां पर रिलैक्स हुननि जी थी बि ॻाए। ॻाल्हि मूंखे वणी आहे। बसि सम्झो हे परस्तार थी वियो, हड़बड़ थी वियासीं दादा, थी वियासीं। 12 महीननि ताईं 12 महीननि ताईं हिनखे को भउ कोन्हे, छो जो नओं परस्तार थियो आहे। बाक़ी उन खां बाद पोइ मां नथो चवां आराम सां वेही अंदरि ॻाइबो हुजे या ॿाहिरि हुजे। ॾिसो हे राग जेको आहे इहो असां ॾिठो आहे त हिंदू मज़हब में त बाक़ाइदा इबादत सम्झी करे हिनखे कंदा आहिनि, असांजी इबादत आहे। साईं मां रोज़ी रोटी त आहे पंहिंजी जॻह ते, पर हिनखे माना इनजो एॾो ॾींदा आहिनि इज़त ऐं मान, वॾी इज़त ॾींदा आहिनि, ख़ासि इबादत करे आहे। म्यूज़िशियन खे ऐं म्यूज़िक इंस्ट्रूमेंट्स खे। पहिरियां मां ॾिठो आहे इलाही सिंगर्स खे, उहे माना स्टेज ते चढ़ण खां पहिरियां तौबा कंदा आहिनि, पोइ वरी जेको साज़ हूंदो आहे उनजी जेको आहे सो माना उन खां आशीर्वाद वठंदा आहिनि, इजाज़त वठंदा आहिनि, उस्ताद जेके वेठा आहिनि उन्हनि खां इजाज़त वठंदा आहिनि। इहे माना हिकिड़ा लवाज़िम आदाब आहिनि साईं, आदाब आहिनि, उस्ताद इहे ई ऐं सेखारियो। हे ईअं शुरू थी था वञनि। जेकॾहिं स्लो बि था ॻायो न साईं, हा साईं, स्लो में बि हल्की पट जिस्म खे, आलाप अहिड़ो हुजे, रेडियूं अहिड़ियूं निकिरनि त हिन सां कुझु थियो आहे, हिन सां को मसइलो आहे, इहो सस्पेंस आहे, मसइलो कहिड़ो आहे मथां एड में ख़बर पए। कुझु हाणे मां हिकिड़ो आहे टेंशन बि हूंदा आहिनि न घर जा। ये राग रेहान मां 2 कारा 2 हेड्रा 3 पीला। रेड़ीअ तां या फ्रूट वठण आया हुया? तूं ख़बर न आहे बाबा जेकी तव्हांजो परस्तार साईं हिकिड़े फ़ोन कई आहे, पुनल मंगी साहब कंदकोट खां। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सुराबा, छा हाल आहे? साईं ख़ैर ठीक ठाक। पुनल मंगी साहब पहिरियां परस्तार आयो तव्हांजे लाइव कॉल कई आहे असांजे हिन फ़नूनी सिंगर जे लाइ। बाबा इहो फ़नूनी सिंगर एॾो आहे, इन असांखे एॾियूं अदाउनि सां मारे सटियो आहे, अच्छा छा ॿुधायां तोखे। ईअं सम्झ असांखे बवासीर जी बीमारी थी वई आहे। साईं इहो परस्तार मुंहिंजो एॾो परस्तार आहे, एॾो जुनूनी आहे इहो पुनल मंगी साहब। मुंहिंजे इश्क में रंग कारो भार छणी टेकर थी वियो। अच्छा इश्क साड़े मारे, इश्क ईअं आहे न सही, या मारे या खारे। साम्हूं कैमरा में ॾिसो। असली त इहो इश्क आहे जेको माण्हू खे ॿुधाए बि थो, ॾिसाए थो। बसि कॾहिं कॾहिं दुआ घुरंदा आहियूं त अलाह असांखे अॻे छो न घुराए छॾे जो असां इन जा ई परस्तार थियासीं। साईं मुंहिंजा तक़रीबन परस्तार गिदू में 2-3 ॿारनि जंहिंमें हिकु हीउ बि आहे। पुनल मंगी हाई ॼाण वयो, सुराबा लॻे ईअं तो असांखे बि जल्दी वञिणो पवंदो। ॼाण वयो गिदू में साईं बि ॼाण वयो। तव्हां हिननि जो कोई गानो ॿुधो आहे, कोई हिट थियो आहे सॉन्ग हिननि जो साईं फ़नूनी जो? साईं हिन जी वरी जॾहिं गानो ॻाए थो न हा त आवाज़ घटि अचे सो झुमर वधीक थिए थो। झूमर वधीक थो हाणे।
हा झुंबर वधीक हाणे तो आवाज़ सफ़ा घटि अथसि असां परेशान थी वेंदा आहियूं त आख़िर इन कलाम जा ॿोल कहिड़ा आहिनि बोल कहिड़ा आहिनि सम्झण जी कोशिशि कंदा आहियो अञा तूं सम्झी न सम्झण जी सघे कोशिशि इश्क असांखे मजबूरी हिनजी हर अदा खे ॾिसणो पए थो हा छड़ो सार इन जी टोपी ते आहे हाणे सिंगर साईं- अहिड़ी टोपी न पाईंदा आहिनि उहो मां बि चयो मां साईं कहिड़ी तव्हां पॉप सिंगर त न पाईंदा आहिनि अहिड़ी। स्टाइल चेंज थींदा आहिनि तूं त सिंगर परस्तार अहिड़ी टोपी न पाईंदा आहिनि तूं हेॾो सारो सिंगर आहे असां तुंहिंजा हेॾा सारा कंद कोट खां माना ईअं सम्झ कश्मीर खां कराची ताईं बाबा परस्तार जेके हूंदा आहिनि न उहे चुक हूंदा आहिनि कनदा उनजे हर हाल में ख़ुशि हूंदा आहिनि तूं लॻे थो परस्तारी छॾे थो अलाए छा परस्तार त बसि असां त वेठा आहियूं तुंहिंजी परस्तारी में इश्क में जीअं न पुराणा हुका ठाहे वेंदा आहिनि मतिलबु मूंखे लॻे थो तूं गिदू खां बचण जे लाइ परस्तारी छॾण जे चकर में आहे मूंखे लॻे थो तूं ॻाल्हियुनि मां साईं पोइ कंदकोट में अचे ही परफॉर्म करण त उते तव्हां हिननि जी कीअं आजियां कंदव बंदूकनि सां साईं असां कंदकोट में को टमाटो न को अंडो न को गुल न का बि शइ न छॾींदासीं सभु खणी रोडनि ते बीह रहंदासीं अच्छा अजियां जे लाइ पोइ आजियां जे लाइ गुल बि साईं जे मुंहं में पटाटा टमाटा बि साईं जे मुंहं में पर अंडा साईं बि त चए साईं थो जे मुंहं में साईं चए थो न साईं बाक़ाइदे बंदूकनि सां आजियां थींदी हवाई फायरिंग कंदो तव्हां हिननि जे अचण जी ख़ुशीअ में संजय करे इहा सोच आहे हिननि बसि जी हाणे असां इहे बंदूका ख़तमु करे छॾियूं आहिनि हाणे कोशिशि कयूं था त कंदकोट खे अमुन जो गहवारो बणायूं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे हथियारनि सां न गुलनि ऐं टमाटनि उन्हनि सां हिननि खे आजियां कंदा साईं इहा बि हणंदा पक ॾियारे त मां वञा न टमाटा वॾा महांगा थिया आहिनि अंडा बि महांगा थिया आहिनि कम से कम घणा घणा हणंदव त पोइ मुंहिंजो गुज़ारो थींदो अंडा महीनो खनि हलनि जीअं अच्छा उहे बि मेड़ाईंदो सही खणी ईंदासीं ज़ाहिर आहे सुचलींदासीं हेॾा महांगा थिया आहिनि मां छोकिरा वठी ईंदुमि जीअं घोर मेड़ींदा न उहे टमाटा मेड़ींदा अंडा मेड़ींदा वाह 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 माना तबला ई जेके तुंहिंजा वॼता हूंदा उन्हनि जी ड्यूटी इहा हूंदी त जेका असां तव्हांजी इस्तक़बाल में जेको तव्हांजे मथां सटींदासीं जी, गंद जी। उहे माना मेड़ींदा हा उहे बिल्कुलु मेड़ींदा साईं इंशाल्लाह का फरमाइश हुजे तव्हां पंहिंजे हिन खां स्टार खां करे साईं सघो को था पॉप स्टार बसि अर्ज़ु इहो आहे त असांखे को मोहबत भरिया ॿ टे ॿोल ॿुधाए माना असांजी सॼी साल जी प्यास जेका आहे न उहा पूरी थी वई ठीकु आहे साईं पुनल मंगी साहिबु तव्हां जी फरमाइश ते असां हिन पॉप सिंगर खां ॿुधूं था अहिड़ो गानो थो ॿुधायांसीं जो हूअं 6 महीना हिन महीने अंदरि मां गिदू थो पुॼां डेडिकेट कयो साईं होॾे साईं डेडिकेट कयो पुनल असां मंगी खे हिते ॻाईंदासीं त हे भॼी पवंदा सोफ़ा सेट इहे सभु असांजी जुनून में अची था वञूं उन जे करे हे सुर कारे मां थोरो खणो थोरो ॻाढ़े मां छो रंग बरंगी राग आहे असांजो ॻाल्हि सिधी आहे हेॾो बि ॻायो न पीले साईं मां हेॾो मूंखे कवर था कयो हेॾो हलो चिंता स्टेज आई पर हेतो लत बत लॻी वञे पोइ ॾुख न कजांइ हा स्लो राग वर्तल बाक़ाइदे पासा वर्तल जी हूंदा आहिनि जेका शाइरी मिलनि थी उहा ॻाइणु शुरू था थी वञनि पोइ शायदि उन्हनि जी मजबूरी आई आहे की कंपनी वारा था चवनि उन्हनि खे या शाइर पैसा ॾियनि था उन्हनि खे असांजी शाइरी ॻायो ईअं हूंदो ॿुधायो रोज़ी रोटी बि आहे उन्हनि जी हा ईअं हूंदो सर उहो इन करे ॻाइनि था पर मयार खे ॾिसणु खपे पोइ। पर्सनली त माण्हू सुठो ॻाए न जीअं हाणे अॼु पर्सनली असां वेठा आहियूं हा मुंहिंजे मथां त कंहिंजी का कान्हे सख़्ती त तव्हां हीअ शइ ॻायो हीअ न हिते त ॻायो तव्हांजी पंहिंजी मर्ज़ीअ सां आहे। हा त हिते त मां सही ॻायां हिते तव्हांजे माना मिज़ाज जी ख़बर हिते बि पवंदी जेकॾहिं मां उहा ॻाल्हि ऑर्डिनरी कमु कयां त पोइ सही न आहे पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मिज़ाज जो उपतड़ बि कमु करिणो पवंदो आहे उहो बि कजे साईं मजबूरी हूंदी आहे मजबूरी आहे माण्हू करे इहा वैरायटी आहे हिकिड़ी जी अॼुकल्ह हले ई कामयाबी उहो कमु थो वञेव अच्छा अदबी शाइरी ॾुखी धुन त केरु ॿुधे ई कोन थो सिंपल शयूं थोरा माण्हू सवलियूं था ॿुधनि सवलियूं शयूं सिंपल बग़ैर कंहिं वज़न भर जे शाइरी ऐं हिकिड़ो सिधनि लफ़्ज़नि वारी शाइरी उहा पसंदि कई थी वञे हालांकि असां वटि तमामु सुठनि सुठनि शाइरनि जा किताब शाया थियल आहिनि शाइरी जा पब्लिक थियल आहिनि त बाबा खणो हिन मां शाइरी कंपोज़ कयो तव्हांजे लाइ ई आहे
अञा हिंदू हिकिड़ो शाइर हूंदो आहे त मां शाइरी सुठी रखी वेठो आहियां, कोई पैसा ॾींदो सुठा त पोइ ॻाराईंदुमि किताब। पर हिते त शाइरी माना किताबनि में पई आहे, तमामु सुठा सुठा शाइर अञा हाल हयात बि आहिनि जेके शाइरी कनि था, जेके अञा वेठा आहिनि इंतज़ार में कोई असां वटि सिंगर अचे त असां हुनखे ॿुधायूं उहा हीअ शाइरी आहे। सिर्फ़ु कंपोज़र असां वटि न रहिया आहिनि, धुनूं ठाहिण वारा माण्हू घटि थी विया आहिनि, जेके धुनूं ठाहे ॾींदा हुया या जेके चैनलनि ते वेंदा हुआसीं त पहिरियां असांखे धुन तयारु करे ॾींदा हुआ, पोइ उहे ॻाराईंदा हुया। म्यूज़िक कंपोज़र जेको उस्ताद फिरोज़दीन हूंदो हो PTV ते, उन्हनि धुनूं हिकु ॿ ठाहे ॾिनियूं, पोइ उहे चयूंसीं, उहे शयूं हाणे न रहियूं। बिल्कुलु साईं, उस्ताद ज़फ़र अली ख़ान हूंदो हा साईं, उस्ताद फिरोज़दीन जूं शयूं हिकु धुनूं मूंखे यादि आहिनि, मां उहे माना हाणे जेके कंपोज़र आहिनि बि जेकॾहिं उहे घणी महिनत नथा कनि। आहिनि ई कोन साईं, कंपोज़र कंहिं चैनल ते कोन्हे, कोई बि न आहे चैनल ते किथे बि। तव्हां ॾिसो म्यूज़िक जा चैनल केतिरा आहिनि, प्रोग्राम आहिनि केतिरा, कोई कंपोज़र बि त ड्यूटी त हुजे उनजी, ऐं उनजी जॉब त हुजे न हिते। या असां जेके अचूं था जॾहिं त असांखे तयारु थी शइ मिले, चवनि न असांखे हीअ शइ ॻायो, हीअ बहितर आहे, रिहर्सल थिए पहिरियां, उहो को बि ट्रीटमेंट कान्हे। म्यूज़िक डायरेक्टर हुजे जेको ॿुधाए म्यूज़िशियन्स खे ॿुधाए त हाणे हिन कारे ते वॼाइणो आहे, टे कारे ते चौथे, का सहूलियत कान्हे, सिर्फ़ु ख़ाली हियांव ते जीअं माण्हू पंहिंजे बलबूते ते ईंदो आहे, हा पोइ जेको थियो पंहिंजी महिनत ते अचो था, न त पोइ इहा हालत थिए थी अहिड़ा सिंगर अची था वञनि। साईं तव्हां जीअं सवेर चयो ब्रेक वञण खां पहिरियां, तव्हां यूथ घणो जेको आहे नौजवान तव्हांखे घणो पसंदि कनि था। जी जी, ऐं जीअं पुनल मंगी बि नौजवान आहे गंदकोट जो, असांखे ॿुधनि ई नौजवान था, मां ॻाल्हाई नौजवाननि जे लाइ थो। अच्छा, चंद माण्हू आहिनि जेको मूंखे सम्झनि था पिया, अच्छा, बाक़ी माण्हुनि खे मुंहिंजो राग सम्झ में नथो अचे त उहा मुंहिंजी ग़लती न आहे, उहो कोशिशि कनि सम्झण जी। जेके मुंहिंजा परस्तार आहिनि उन्हनि सां वञी वेही उते कचहरी कनि, उन्हनि खां पुछा कनि, उहो उनखे ॿुधाईंदा, पर थोरी तकलीफ़ करणी पवंदी, गिदू में वञिणो पवंदो उन्हनि खे, उन सां मिलणो पवंदो, विढ़णो पवंदो। जी, त पोइ हाणे असां तव्हांखे जेकॾहिं चऊं त नौजवाननि लाइ कहिड़ो तव्हां को नओं गीत कंपोज़ कयो आहे या चयो आहे त ॿुधाईंदो? साईं जी ॻाल्हि कई त कंपोज़र न आहिनि, असां कंपोज़ बि पाण था कयूं, शाइरी पाण था कयूं, अलाए साईं एतिरो दिमाग़ निड़ी में मिठास ॾिनी आहे, दुनिया ॿुधे, ॿुधो बि पाण था। घणा आहिनि ॿुधण वारा, चइबो ॿुधण वारा आहिनि, पर असल में घटि आहिनि जेके सम्झनि था। हाणे हिकिड़ी मां नई कंपोज़िशन कई आहे, उहा तव्हांखे जेकॾहिं मां ॿुधाईंदुमि त तव्हां पाण फैन थी वेंदो। वाह वाह साईं, पोइ थोरी ॿुधायो त पोइ पहिरियां थोरो बेसुरो राग ॿुधूं, पोइ सुरीलो राग ॾियो। अदा इहो असुलु मसइलो इहो आहे त पाव कारो पाव ॻाढ़ो, पर हिन कारे ॻाढ़े विच में अधु किलो अछो रखिजांइ, न त कारा ॻाढ़ा वरी विड़ी पवंदा पाण में। परचून जी दुकान ते आया हुजा, पाव ॻाढ़ा मिर्च हुजनि, पाव कारा मिर्च हुजनि, वरी तव्हां नथा सम्झो न, हुजो असां जहिड़ा पाप सिंगर त सम्झो इन ॻाल्हि खे। वज़न ॿुधायो था तव्हां उन्हनि खे? हा, वज़न बार, हा साईं जी साईं ॿुधायो। जीअं ॿुधायोमांव, पाव कारो पाव ॻाढ़ो, पर ॻाढ़े कारे विच में अछो ज़रूरी आहे, त कारा ॻाढ़ा विड़ी पवंदा। ठीकु आहे जी, शुरू थियणो। अच्छा, अरे मां सम्झो तो राग खे ॿुधाए सम्झो त वरी मां पेरनि ते ज़ोर। इहो त राग ॻायो, सम्झ में न आयो तव्हांखे?
बसि साईं हाणे असां सम्झ में अचे वार गुदू में हुजो आहे मजबूरी आहे असांजी असुल ॻाल्हि इहा आहे हेॾी महिनत कई आहे हेॾी क्रीसन कई आहे हे चोथों पंजो टोन अची वियो तव्हांजो साईं। साके में हा कारो ॻाढ़ो मिली वियो इहे मत ॿारंदा हा सही आहे। इहे इन में त न तुंहिंजी गहराई में साईं त नाज़रीन तव्हां बि लाइव कॉल करे काई फरमाइश करे सघो था या कोई सवाल पुछी सघो था असांजे हिन फ़नूनी सिंगर खां। हिकिड़ा जुनूनी सिंगर हूंदा आहिनि, हे फ़नूनी सिंगर आहे, वरी फ़नी सिंगर बि हिनखे चई सघूं था। फ़नून ग्रुप आहे हिननि जो पंहिंजो, अलाए कॾहिं टुटंदो उहो, ॿिया ग्रुप त टुटी विया, बैंड टुटी विया सभु। हाणे तव्हांखे ख़बर न आहे, तव्हांखे टोड़ींदा माण्हू अची विया, ग्रुप खे टोड़ींदा। असांखे टोड़ण वारो माण्हू अञा ताईं पैदा ई न थियो आहे साईं। हाणे वरी पहिरें टोन ते अची वियो। हा साईं साॻियो लाइन जा थिया माशाल्लाह अब्दुल ख़ालिक भट्टी साहिबु असां वटि वेठो आहे, माशाल्लाह ॾाढो सुठो सुरीलो सिंगर आहे। साईं तव्हां त करे अहिड़ी का कोशिशि न कई आहे रीमिक्स करण जी? न साईं अलाह न कंदो, ॾाढी हुननि खे तकलीफ़ आई आहे वीचारनि जी ॾिसी असां तोबा करे विया न साकी पिया आहिनि। हर माण्हू जे बस जी ॻाल्हि थोरी आहे। हूअं सुठी ॻाल्हि आहे, अगरि जदीद म्यूज़िक सां कोई गीत पुराणो आहे आहे। ऐं लेजेंड्स असां जिन ॻायो आहे, त जदीद म्यूज़िक सां यूथ खे ॿुधाइणु खपे त असांजे लेजेंड्स हीअ गीत चई विया आहिनि, असां हुनखे तव्हांखे रीमिक्स वेस्टर्न स्टाइल में जदीद अंदाज़ में ॿुधायूं। फ़िलहाल त इरादो न आहे, छो जो उहे शयूं जेके थी वयूं सो थी वयूं। हा केरु बि केॾी कोशिशि कंदो रहंदो, बिगाड़ींदो, ठाहे न सघंदो। उहो ई हाणे शेख हयाज़ जी शाइरी आहे, कॾहिं मिलंदासीं टिड़ी पवंदा टारीअ, पोइ उन्हनि खे माण्हू अलन फ़कीर जी ज़रीना बलोच केॾे बहितरीनु अंदाज़ सां केरु ॻायो। बि कोशिशि करे कोन ठाहे जो सघंदो। अॼु ताईं भाई ईअं सम्झो माण्हुनि खे उहो लोलीअ माना कमु ईंदो आहे ॿारनि खे सुम्हारण वाकई जी। वाकई ऐं साॻियो ई गानो वरी जेकॾहिं आबिद बिरोही चवे थो, उहो कॾहिं मिलंदा हासीं, असां त माना सुतल ॿार बि पियो हूंदो, उहे बि उथी वेही रहंदो निंड मां। हीअ छा ॿुधो ई न थियो? आहे। कराची खां लाइव कॉल आहे, ॾिसूं था असां गॾु केरु आहे कॉल ते। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर, गुलशन अली खां टची मोहम्मद। कराची खां साईं केरु आहे असां सां गॾु? गॾु त केरु बि कोन्हे, शफ़ी मोहन साहिबु। जी साईं छा चवणु चाहींदो साईं? साईं को सरमन सिंधी जेको गानो ॿुधायो अथव को तव्हांजे हिन एड में त? हा साईं, सरमद सिंधी जो कलाम अब्दुल ख़ालिक भट्टी साहिब खे चऊं था, कोई ॿुधाईंदो? फरमाइश तव्हांजी पूरी कंदासीं, बिल्कुलु, वॾी महिरबानी। महिरबानी तव्हां कॉल कई, ॾिसो अहिड़ा ॿुधंदड़ बि आहिनि असांजा सोबर पढ़ियल लिखियल माण्हू। ऐं सरमद सिंधी जीअं त अमर आवाज़ु असांजो सिंध धरती जो तमामु बहितरीनु आवाज़ु आहे, उन्हनि जी बि इहा ई आदत हूंदी हुई, या अहमद मुगल भाउ जी बि इहा ई आहे शुरू खां वठी, त शाइरी जी सिलेक्शन ॾाढी सुठी रखंदा। सुठी रखंदा। जेकॾहिं इश्किया शाइरी बि ॻाई, सरमद सिंधी बि ॻाई, अहमद मुगल बि ॻाए थो, पर उहा बि हिकिड़ी सोबर शाइरी आहे। बिल्कुलु बिल्कुलु। हाणे असांखे कहिड़ो कलाम ॿुधाईंदो? हींअर साईं मां मुख़्तियार शाह साहिब जी शाइरी आहे त ॻायल शमन अली साहिब जी, पर कोशिशि कयां थो मां बि, मूंखे पसंदि आहे, मां ॻायां थो। हीअ हसी ज़िंदगी गुज़री बिल्कुलु वई। मां इहा ॻायां थो, वाह, कोशिशि कयां थो। ॾाढो सुठो साईं, बिस्मिल्लाह। गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ई न पई, उहा भी चाहु ॾई थोरो वेसाहु ॾई, पोइ फिरी कीअं वई का खबर ई न पई, ये हसी ज़िंदगी। गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो, गॾु हुआसूं त हो ॾाढो यार मज़ो, ॾुख ॾाढो थियो जे जोड़ टुटो, मोकिलाए मूंखां खिल दे रोअंदे
अलविदा वही चई का ख़बर ई न पई ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई ये हसी जिंदगी चंद खिले सितारा झुमरियों प्या कन चंद खिले सितारा झुमरियों प्या कन मुख्तियार शारातियों कीअं विसरन पन्नु पन्नु थी वयासी विखरी अहड़ी का लगी जो ख़बर ई न पई ये हसी जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई हुआ भी चाहु ॾई थोरो वेसाहु ॾई पोइ फिरी कीअं वई का ख़बर ई न पई ये हसी जिंदगी वाह वाह माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त सुठो हाँ, आवाज़ बिल्कुलु ॾाढी सुठी सही शाइरी फरमायो त वक़्तु ॾिसो न वक़्तु सुठो हुजे या ॾुखियो गुज़री वेंदो आहे केतिरनि माण्हुनि जी ज़िंदगी का गुज़री वई आहे ऐं ख़बर ई न पई आहे उन्हनि खे जीअं असांखे ख़बर न पई आहे केतिरी ज़िंदगी गुज़री वई आहे ख़्वाब हुया हवा का ख़बर ई न पई तव्हांजी माशाल्लाह हिन वक़्तु ताईं केतिरी ज़िंदगी आहे उमिरि केतिरी आहे तव्हांजी 40 खां मथे आहे सर हा लॻे नथो यार हा लॻे नथो त सुठी अच्छा। ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे पोइ ऐं फन में कॾहिं दाख़िल थियो घणा साल फन में तक़रीबन 25 साल आहे 25 साल 22-24 साल आहिनि पर विच में मां डिसकंटिन्यू थी वियो हुअसि थोरो अच्छा 2010-11 खां पोइ जेको 2017-18 में वरी कंटिन्यू कयो आहे माशाल्लाह माना जॾहिं तव्हां 10-15 सालनि जा हुयो त इहो राग ॻाइणु शुरू कयो हुयो ईअं थियो स्कूल ज़माने खां स्कूल ज़माने खां वरी पोइ 10 साल मुसलसल हारमोनियम ते थोरी प्रैक्टिस वग़ैरह ही हो वरी पोइ 5-6 साल डिसकंटिन्यू थियुसि कंहिं वजह जे करे पंहिंजा जेके ज़ाती हूंदा आहिनि थोरा मामलात उन्हनि जे करे डिस्टर्ब हुयुसि ज़ाती जहिड़ा हलनि पिया न न न न अलाह न कंदो बसि इहो मसरूफ़ियतूं पंहिंजो जेको मूं घर चयो लाइ कारवां वारा मिटनि माइटनि तव्हांखे चयो हुजे त राग न ॻायो न न उन्हनि न चयो ईअं त न आहे न, उहे चवंदा आहिनि त रिस्ट्रिक्शन त न हुयूं कई ॻाए। पाबंदी उहे न हुयूं उहे ख़ुशि थींदा हूंदा त ॻाए थो असांजो नालो रोशन थो करे उहे इज़त ॾींदा आहिनि पंहिंजा हा न असांजा रिश्तेदार ॾाढी सुठी ॻाल्हि आहे हेॾां वरी हिननि खे बेस्तो कंदा आहिनि सभु माइट त तव्हां कहिड़ो कमु शुरू कयो आहे असांजो नालो बदनाम करे छॾियो। साईं ॻाल्हि कई न त असल में राग हर कम जी पंहिंजी हिकु एज हूंदी आहे उमिरि हूंदी आहे माशाल्लाह, 5-6 मुबारक हुजे। सालनि खां पोइ मुबारक हुजे पहिरें टोन ते अची वियो वापसि महिरबानी महिरबानी ॾिसो न रेडियो में बि टेशनियूं हूंदियूं न हा। असल मां ॿुधायां त 5-6 सालनि जो ॿार हूंदा त पढ़ाई ते विहारींदा आहिनि जेकॾहिं राग सिखण जी उमिरि आहे थी 15 खां 16 साल इन में वञो न त वॾो थी वञे त पोइ उस्ताद न सेखारींदा तव्हां कहिड़ी उमिरि खां ख़राबु थियो मां साईं मां बि ईअं 15-16 साल ऐं मूंखे उस्ताद हुयो उन टाइम हिकिड़ो जेको मूंखे सेखारींदो हो पर उन अहिड़ो राग सेखारियो जो माना मुंहिंजे गले में दर्द अची वियो अच्छा अहिड़ो सेखारियईं दर्द इहो ॾिठो त महसूसु कयोसीं ॾिठो न पर तव्हां सवेर खां बीठा छो आहियो वेही छो था रहो साईं हाणे इहो त काफ़ी भेरा तव्हां चई चुका हो मुंहिंजे ख़्याल में इहो त जुमिलो ई पुराणो थी वियो आहे हाणे माण्हू खे खिल बि ॾींदी अलाए वेठा पोइ बि लॻे थो बीठा हो बीठा हो त इहो मुड़ुस कदा वारा न दुश्मन दाग आहे अच्छा हा रही पिलर जो आहे न तो जहिड़ा हाल फिलहाल ॾिसी भॼी वेंदा भला हेॾे लुंडे ॾे बि चकर हणंदा हो तव्हां लॻंदो हूंदो
न न हे त हाणे मुंहिंजी देश सिंह मां लंडन में मुंहिंजो दोस्त रहंदो हुन मूंखे मोकिली आहे तव्हांखे शायदि शक थो पए त असां होॾो घुराई आहे न न हे दोस्त मुंहिंजो रहंदो आहे लंडन में अच्छा उन मूं ॾे जेको आहे सो दोस्त Gift कई तव्हां मोकिलींदो ॾे। रहंदो आहे हा 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 अच्छा त वक़्तु जी तव्हां सही ॻाल्हि अॻाड़े बि कटिजे त वक़्तु जहिड़ो हुजे बुरो सुरो गुज़री वेंदो आहे सुठो बि हुजे गुज़री वेंदो बुरो हुजे बि गुज़री वेंदो इन राग जे करे मां जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं हुन जेकी मूं मारूं खाधियूं हुन अबे खां अम्मा खां त मां ॿधो पियो हूंदो हुउमि पाए में इहो त सुठो कयो हुननि सां पर पोइ बि सुधरियो न मां छॾे वियुमि न त घर छॾियुमि पीउ मां सभु छॾियुमि राग जे करे क़ुर्बानी ॾिनी आहे तॾहिं तेनी मंज़िल ते पहुतो अञा मंज़िल ते पहुता त न आहियो रस्ते में हो मां पहुतो आहियां कॾो को पहुची विया हल कलाकु ॾेढ थी वियो अच्छा हा वॾी ॻाल्हि आहे पहुतो आहियां छो राग माना सिखियो न तव्हां कंहिं उस्ताद खां असली राग जेको थींदो सही ॻाल्हि ॿुधो न राग ऐं साॻ साॻी ॻाल्हि आहे ॾिसो हर हथ जो हिकिड़ो पंहिंजो हिसाबु आहे त साॻ तव्हां पचाईंदो सुठो न हूंदो मां पचाईंदुमि त उन में सुठो हूंदो असुलु ॻाल्हि आहे राग साॻ ॻाल्हि साॻी आहे असुलु ॻाल्हि आहे ॻाए कीअं थो माण्हू सुर में ॻाए थो गुर में ॻाए थो उन में मसाला विझे थो लूणु विझे थो मिर्चां विझे थो नथो विझे गिदामड़ी विझे थो नथो विझे अटो बि पवंदो आहे साॻ में अटो विझे थो नथो विझे इन में जेतिरो तूं सुठो करे ॻाईंदे ओतिरो मज़ो कंदो मां हाणे जेको चवंदा फन समुंड आहे हाणे मां समुंड जी सीर में आहिनि पिया विच ते सफ़ा विच ते कोई ॿुॾो हेॾे जी कोन बि था ख़बर आहे होॾे जी बि ख़बर आहे हेॾे जी ख़बर सॼी मूंखे ख़बर आहे कोई मां ॿुॾी नथा मरो पोइ बि हिकु पाणी जे समुंड में थोरी आहे फन जे समुंड में ॿुॾी मरां छो मां ॿुॾी मरां फन जे समुंड में ॿुॾी मरी वञो न साईं ॿुॾल हूं गोता खाओ बाक़ी ॿुॾल हूं गोता खाऊं था गोता खाओ मथे अचो था हा वरी उहो तड़प ॿुध ॾिठई न हा तड़प ॾिठई न पर इहे ॿुधूं था न तव्हां जेको असांजा जेके सिंधी निसाब में जेके बैत आहिनि उन्हनि खे तव्हां पर मां चाहियां थो जदीद अंदाज़ में त ॿुधायो को अहिड़ो भलो सुरीलो सिंगर ॿियो मुंहिंजी सोबत में अचे परस्तार थी वञे त उनखे मां ॿोड़ियां समुंड में अच्छा पंहिंजे फन जी पाण त ॿुॾंदो ॿिए खे ॿोॾींदो ॿुधो थी हम तो डूबे ऐसा न तुम भी ले डूबेंगे माशाल्लाह भई अक्सर असां ॾिठा आहिनि सिंगर त उहे जीअं तव्हां हारमोनियम बि प्ले कंदा आहियो पाण सिंगर बि हूंदा आहिनि पाण कंपोज़र बि हूंदा आहिनि तव्हां पाण कोई गानो कंपोज़ कयो आहे साईं असां खां यानी मां माज़रत सां मां कॾहिं पाण कंपोज़ न कयो आहे कोशिशि बि न कई अथव? कोशिशि कंदो आहियां थींदो न आहे मूंखां अच्छा उनजे लाइ कंपोज़र अलॻि हुजणु घुरिजे पोइ असांजा हिकु ॿ दोस्त आहिनि मुंहिंजा टच में मुंहिंजा दोस्त आहिनि अच्छा उन्हनि खे चवंदो आहियां यार हीअ शाइरी आहे थोरो उन्हनि जो वरी पासो कंपोज़िशन बि आहे दोस्तनि जो उहे वरी पोइ चवंदा आहिनि हिन खे हीअं करे ॻायो हा पोइ मूंखे काफ़ी शयूं उन्हनि ठाहे ॾिनियूं आहिनि वाह। जिन मां मुंहिंजा गीत इहे तुंहिंजनि नेणनि मां सूं हलिया थी पाए वाह। मुख़्तियार समूह जो अहिड़ा काफ़ी गीत मुंहिंजे दोस्तनि मूंखे ठाहे गुल जी सूं वधाई शबनम अच्छा गल जी मोहीड़े माना शाइरी सिलेक्शन तव्हांजी हूंदी आहे कंपोज़िशन हो करे ॾींदा आहिनि? कंपोज़िशन दोस्त आहिनि मुंहिंजा हिकु वाह। ॿ उहे करे ॾिना आहिनि त हिनखे हीअं ॻाए सघिजे थो पोइ उन्हनि खे वरी ख़ुदा दा सलाहियत आहे हा पोइ वरी आवाज़ु ताईं ज़ारी आहे असांजो पंहिंजो आहे पोइ मां उन्हनि खे ॻाईंदो आहियां अहिड़ी शइ अॼु मां तव्हांखे अक्सर ॿुधाईंदुसि असां ॾिठो आहे त कोई न कोई सिंगर जेको आहे कंहिं न कंहिंखे फॉलो कंदो आहे स्कूल ऑफ थॉट हूंदो आहे हा हा तव्हांजो कहिड़ो आहे स्कूल ऑफ थॉट कहिड़े सिंगर खे फॉलो कंदा आहियो मंजूर सखियाणी साहिबु हुयो असांजे इलाइक़े जो मशहूरु सिंगर ऐं असां उन्हनि खे घणो हू ॿुधो त साईं पूरे पाकिस्तान जो जीअं नंबर ॿाहिरि निकिरंदा हुआसीं घर खां तक़रीबन उन्हनि जा गीत ॿुधंदा हुआसीं यानी तक़रीबन असांजे इलाइक़े में मंजूर सखियाणी त बाक़ाइदा हिकिड़ी अकेडमी आहे ॼणु राग अकेडमी जी। आहे, बिल्कुलु, उनखे ॾिसी उन्हनि खे ॿुधी केतिरा ई सिंगर जेके नौजवान उहे हिट सुपर डुपर हिट थी तमामु उन्हनि जा गाना बहितरीनु, चई अॼु ताईं ज़बरदस्त आहे ऐं तव्हां बि उन्हनि खे घणो हा साईं मां उन्हनि ॿुधंदा आहियो खे घणो फॉलो ॿुधो फॉलो बि कयो आहे मां ॿुधो बि आहे वाह। ऐं ईअं सम्झो असांजो रूहानी उस्ताद बि आहे बिल्कुलु ऐं अहमद मुगल जी पाण असांखे ॿ टे दफ़ा ॿुधायो अथव त मां शुरू खां वठी मंजूर सखियाणी जा गाना ॿुधंदो हुउमि घणा ऐं उन्हनि जो फैन बि आहे तमामु घणो। साईं खे मां गुज़ारिश कंदुसि साईं पंहिंजी मर्ज़ी सां जेके गाना ॿुधाया आहिनि उहे अखियुनि ते गुलूकार उहो हूंदो आहे जेके आइडियल जी फरमाइश ते गानो ॿुधाए वञे अच्छा साईं खे गुज़ारिश कंदुसि हिकिड़ो आहे सॉन्ग आहे त 18 बरस की कंवारी कली थी घूंघट में मुखड़ा छुपा के चली थी खेत में उई उई त इहो गानो तव्हां असांखे ॿुधाईंदो इहो गानो साईं पाड़ेसरी मुल्क जो आहे ऐं इहो गानो अहिड़ो नाहे जो हिते ॿुधाए सघिजे हा जोरा जोरी चने के खेत में हा इहो मां तव्हां साईं ॿुधाए त न साईं इहो गानो इन ते पाबंदी आहे बेन आहे साईं इन ते बेन आहे बेन वारो बेन आहे छो जो चवण में न खपे जॾहिं पंहिंजा गाना हू चवे थो त पोइ छो चवे फिल्मी गाना ॿिया अच्छा हा इहो तव्हां माण्हू आहियो जेके कंडियन संगीरी ॿ न ॿुधाईंदा रहंदा हुआ उहो बि ॿुधाईंदो सभु हल, कलाम ठीकु कंदो आहे आहे, सरमद ठीकु आहे, सिंधिया बि कुझु कलाम ॿुधाए। ॿुधाईंदो आहे असांखे शमन मिराली साहिब सवेर ॿुधाए हाणे साईं कहिड़ो कलाम ॿुधाईंदो साईं हाणे मुंहिंजी दोस्त जी शाइरी आहे गुल जी सूंहं वधाई शबनम गल जी मोहिड़े इक़बाल खोखर आहे बहितरीनु शाइर आहे सो उनजी शाइरी पेश ख़िदमत आहे धुन असांजी पंहिंजी ठहियलु आहे उन दोस्त जी जंहिंजी मां ज़िक्र अच्छा कई अच्छा ज़बरदस्त पोइ त नई शइ थी वेंदी आहे नई ॿुधायो। शइ आहे बिल्कुलु
सूंह वधाई शबनम गल जी मोहीड़े गुल जी सूंह वधाई शबनम गल जी मोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े गुल जी सूंह वधाई शबनम गल जी मोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े ओ सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े तो रुखते पर दो ईअं लॻो मूंखे जीअं ॾिनो तो रुखते पर दो ईअं लॻो मूंखे हो जीअं ॾिनो तो रुखते पर दो ईअं लॻो मूंखे सिज जे रोशन किरणनि खे सिज जे रोशन किरणनि खे रोकियो कोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े ओ सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े हुनखे साम्हूं ईंदे सोचुम घुरंदो मांस मिठी हुनखे साम्हूं ईंदे सोचुम घुरंदो मांस मिठी भरमा वाजियां वई गुज़री छोही छोहीड़े भरमा वाजियां वई गुज़री छोही छोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े ओ सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े इश्क अदालत में अॼु रखबो केस मुहब्बत जो हो इश्क अदालत में अॼु रखबो केस मुहब्बत जो दिल थी निकिरे ॾोही याही दिल थी निकिरे ॾोही याही अखिड़ियूं ॾोहीड़े दिल थी निकिरे ॾोही याही अखिड़ियूं ॾोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े गुल जी सूंह वधाई शबनम गुल जी सूंह वधाई शबनम गल जी मोहीड़े सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े ओ सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े ओ सारे जग जी तो जो भन में सूंह समोहीड़े वाह वाह ॾाढी ज़बरदस्त शाइरी गुल जी जेका आहे सूंह वधाई शबनम शबनम वधायो यानी शबनम जेका कतरा जेके मथां किरंदा आहिनि शबनम रोज़ अची पाणी ॾींदी हुन गुल खे हा ऐं गल जी मोहीड़े ऐं शबनम खे गल ते मोइड़ो बि हुयो न न उहा शबनम माई जी ॻाल्हि नथो करे अच्छा यानी तव्हां त हाणे भुगत मां सम्झी वियुमि इहा शबनम केरु आहे इहा ॻोल्हणी पवंदी
जेका गुल जी सूंहं वधाए थी। ठीक ठीक ठीक। मां अञा वधीक गहराई में हलियो हुयुमि। अच्छा, हा, इन शइ खे तव्हां न सम्झंदो। ॿुॾी वियो सफ़ा हिन में। हा, मां इन शइ खे हर शइ खे मां सम्झी वियो आहियां। अच्छा, हा, पर अञा ॿुधाईंदुसि न। नओं टोन कढियो साईं हाणे। ॿुधाईंदुसि न, अचां थो छो कॾहिं पइजी वियो यार, असल में ॻाल्हि सम्झ थो छो न तूं यार, ॻाल्हि सम्झे अमला थो करे पियो। तव्हांजी स्टेशन चेंज केरु थो करे, चैनल चेंज केरु थो करे, या कोई मथां एंटीना हलाए थो छॾे तव्हांजी, मसइलो छा आहे? एंटीना त लॻल आहे न साईं, ही एंटीना आहे। एॾो थोरो ख़ुदि जॾहिं वटिजी थो वञे न त पोइ उन जे करे थोरा ॿ टे आवाज़ था निकिरनि पिया। अच्छा, हा, एसी में घणा थी विया आहिनि त कॾहिं कॾहिं वरी पाण में उनजी Frequency मिलनि मिली थी थियूं न, इन जे करे थोरो अलाए छा पिया चवणु चाहियो तव्हां? अलाए कुझु बि न, राग असां सम्झी वियासीं। अच्छा, हा, राग खे असां सम्झी विया आहियूं, पर जेको तूं वरी ख़बर आहे पुछा तूं छा सम्झो त उहो ॿुधाइणो न आहे। इहे राति जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। असां पाण में ॿोली हिक ॿिए जी सम्झूं था, सभ खे सम्झाईंदे हर को सिखी वेंदो, हर को ॻाइणु शुरू कंदो। सम्झाइण जी ॻाल्हि न, सेखारण त घुरिजे न साईं, तव्हां छा ख़्याल आहे? राग कंहिंजी मीरासत न आहे न, हा सही मीरा सेखारण घुरिजे न। बिल्कुलु, उहा सचाई त नथा इहो कनि। फन आहे, इल्मु आहे, इहो सेखारण। इहा ई त सचाई नथा कनि, जिन खे आहे इल्मु आहे सेखारण जो, ॿिए खे नथा ॿुधाइनि। उहे चवंदा असां वटि हुजे बसि। असां वटि हुजे या पंहिंजे पुट खे ॾियूं, भाउ खे ॾियूं, ॿिए कंहिंखे न आहे ॿुधाइणो, ॿिए खे लिफ्ट ई न आहे हणणी सही। कोई ईंदो बि उन्हनि ॾे त उनखे अहिड़ो डिसर्ट कंदा जो ॿीहर अचे ई न। जीअं उनखे चवंदा न सिख बाबा, राग वाग न सिख। उहो चवंदा न, पर अहिड़ा तासुरात ॾेखारींदा चेहरे मां त ॿीहर माना। पर अलाह साईं जेकी इज़त ॾियणु चाहींदो आहे, हा, ऑटोमेटिक उनखे मिली वेंदी आहे, केतिरनि खे मिली बि वई आहे। कोई नथो रोके सघे, ख़ासि करे टैलेंट खे कोई नथो रोके सघे। सही था ऐं अॼुकल्ह ख़ासि करे सोशल मीडिया जे दौर में जिते हर माण्हू खे पंहिंजो चैनल हथ में आहे, उते त कोई नथो रोके सघे। ऐं केतिरा ई असांजा सिंगर ॾिसो सोशल मीडिया ते सुपर डुपर हिट थी विया, जिन करे टीवीअ मुंहुं ई न ॾिठो, टीवीअ ते आया ई न, कॾहिं रेडियो ते आया, टीवी ते न, स्टेज ते ॻायूं, पंहिंजी चैनल ठाहे यूट्यूब ते, फेसबुक ते, इंस्टाग्राम ते ठाहे करे वीडियोस रखनि था, हिट थी था वञनि। त पोइ टीवी वारा मजबूर थी था वञनि हुनखे घुराइण जे लाइ। ज़बरदस्त। असां ॾिसो न केॾा मजबूर आहियूं, हिननि खे बि घुरायो आहे। इहा हालत वञी बची आहे। मयार ॾिसो साईं, हिननि जो मयार। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेतिरा मुंहिंजा परस्तार अमेरिका में आहिनि एतिरा रूस में ई न थिए, इहो ॿुधाए छॾियां। अमेरिका में घणा आहिनि? इलाही, बसि उते वञो सही। जॾहिं मां स्टेज ते चढ़ां थो त माण्हू छिता था थी पवनि, इलाही माण्हू गाहोड़जी मरी आहे। साउथ अफ्रीका में बि आहिनि तव्हांजा इलाही आहिनि। पोइ इहा तोखे ख़बर पई? ॾिसो, इहो मां ॾिठो आहे, केप टाउन में बि तव्हां विया हुयो। बिल्कुलु इहो ई, केप टाउन मां केप वरिती हुयो तव्हां? जी, सॼी ख़बर आहे तोखे, सॼी ख़बर आहे। पोइ बि तूं पकाई थो करे। इहा तव्हां केप पाती आहे या हेठि पाती अथव? बाबा हीअ केप आहे। केप केप माण्हू तव्हां सां हेठि कंदा आहिनि। इहो त हाणे तव्हां महसूसु कयो, ज़ाहिर आहे असां त हाणे छो चओ हेठि कंदा, असां मोहबत करण वारा माण्हू, माण्हू कंदा। हेठि जी माना अचेव थी माना? हा, छो ॿुधाए, तूं सिखी न, माना तूं अंग्रेजी सिखण थो चाहियां, रूबरू मूंखां अंग्रेजी चई करे उनजी माना थो पुछे मूंखां। साईं तव्हां जीअं वेस्टर्न स्टाइल में तव्हां गेटअप कई वेठा आहियो, को इंग्लिश गानो जेकॾहिं तव्हांखे चओ, तव्हां चओ त मां माइकल जैक्सन जो परस्तार आहियां, उहो मुंहिंजो उस्ताद आहे रूहानी, त पोइ इंग्लिश में को सॉन्ग तव्हां ॻायो आहे? इलाही ॻाया। केतिरा? तादाद जी असुल में मूंखे ख़बर न आहे। हिकिड़ो अधु को ॿुधाईंदव हिते? हा, ॿुधायो साईं, ॾिसूं को। असांजो छो जो ही यूट्यूब चैनल ते बि अपलोड थींदो आहे शो, फॉरेन में बि असांजा केतिरा ई वेठा आहिनि परस्तार तव्हांजा, उहे इंग्लिश में ॿुधंदा चाहींदा तव्हांखे। हा, हीअ तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां, असल में उन्हनि जे लाइ आहे असांजे हितां जेके राग खे सम्झनि। अच्छा, जेको हू मां ॻायो त पोइ तव्हां सम्झी न सघंदो। ॿुधायो साईं, सुर कहिड़ो छेड़े? हा, सुर सवायो ऐं उन में जेको आहे थोरी निबाता ऐं पता पाशा। सुर सवायो, राग इंग्लिश ॻाईंदो, सुर सवायो वञी छॾो। जी, बस साईं, इहो
चवंदा असल में आहिनि असर जेको राग आहे न उनखे को सम्झे इहो साईं इहो पेट आहे जेको कराए थो इहो सभु कुझु ॾिसो न बुख खां सिंगर थिया असां हुआ। पंहिंजा साज़िंदा हूंदो आहे न असां पंहिंजा साज़िंदा जेको हूंदो अच्छा आहे न, साज़न जो उहो कहिड़ो वॾो ॻाइणु तव्हांखे नथो अचे हुन ज़बान नथा सम्झनि न साईं म्यूज़िक जी त हिकिड़ी ज़बान हूंदी आहे ज़बान कीअं था सम्झाए सघिबो आहे न तव्हां उन ज़बान में सम्झायो 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 हुनखे न असांजी सम्झाइण जो तरीक़ेकार पंहिंजो आहे जेको पाप सिंगर आहिनि ही असल में ही फोक वारनि सां आहिनि ॻायो आहे। अच्छा हा माशाल्लाह त राग हाणे वणियो हूंदो पर तव्हां रोई पिया हूंदा मुंहिंजा यकीन करे हिन टाइम ढूंढकारनि में रोई पिया हूंदा त हीउ छा थो ॻाए दर्द दुख अजीब ॻाल्हि आहे त हाणे प्रोग्राम जा कुझु आख़िरी लम्हा आहिनि त इन ई ते असां इजाज़त वठंदासीं पंहिंजे नाज़रीन खां सुभाणे ज़िंदगी रही त वरी तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं आख़िर में साईं को गीत अहिड़ो सिलेक्ट कयो आहे तव्हां साईं जेको उर्दू गीत आहे ॿ लफ़्ज़ उर्दू हिकिड़े गीत जा वाह वाह उर्दू थी वञे त अञा भलो थी वेंदो इहा बि असांजी ज़बान आहे पाकिस्तान जी उर्दू में बि ॻाईंदा रहंदा कयो कोशिशि कयूं था तव्हां। ॾाढो सुठो साॻो स्केल ज़िंदगी अपनी गुज़र जाएगी जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ अब मेरा नाम भी आएगा तेरे नाम के साथ जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ अब मेरा नाम भी आएगा तेरे नाम के साथ जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ मैं तेरे साथ चलूंगा तेरा साया बनके मैं तेरे साथ चलूंगा तेरा साया बनकर मेरी हर सुबह रहेगी तेरी हर शाम के साथ मेरी हर सुबह रहेगी तेरी हर शाम के साथ अब मेरा नाम भी आएगा तेरे नाम के साथ जिंदगी अपनी गुजर जाएगी आराम के साथ